अस्सलाम वालेकुम। मैं हाँ तव्हांजो पंहिंजो अमानुल्लाह ॿुधाए अॼु तव्हां ॾिसो पिया मुंहिंजो यूट्यूब चैनल नवाबज़ादा सिंधी। पर मुंहिंजे चैनल जा मां तव्हांखे सब्सक्राइबर ॾेखारियां थो, पर सब्सक्राइबर अलाए छो न आहिनि। ॾिसो तव्हां ॾिसी रहिया आहियो, पर मुंहिंजे चैनल जा व्यूज़ बि न आहिनि। ॾिसो व्यूज़ बि थोरा आहिनि, पर हेठि वीडियोनि ते माशाल्लाह व्यूज़ सुठा आहिनि। बाक़ी मथे व्यूज़ ई न आहिनि, हेठियुनि ते बि घटि व्यूज़ आहिनि, वधीक न आहिनि। 6, 7, 10 आहिनि, वधीक व्यूज़ न आहिनि। ही हिकिड़ी वीडियो ते 25 आहिनि, हिन ते 26, ॿी ते 15 ही आहिनि। हीअ आहे मुंहिंजो चैनल नवाबज़ादा सिंधी, सही आहे। पर मुंहिंजी हिकिड़ी वीडियो आहे सभ खां टॉप ते, उहा आहे उन जो व्यूज़ उन जा जाम आहिनि, पर सब्सक्राइबर मुंहिंजा न आहिनि। व्यूज़ उन जा मूं वटि जाम आहिनि। हीअ वीडियो आहे 196 व्यूज़ आहिनि, पर ही वीडियो भली हली आहे, पर हिन जा व्यूज़ जाम थिया आहिनि। सही, वधीक मां तव्हांखे मुंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर ॾेखारियां थो, पर मुंहिंजे चैनल जा सब्सक्राइबर हिते अलाए छो न पई अचे वीडियो। हिते ॾिसूंसि भला अचे थी। हा, हे ॾिसो मुंहिंजे चैनल जा 25 सब्सक्राइबर आहिनि, पर लाइक न आहिनि, न कमेंट आहिनि, हेठि कमेंट बि न आहिनि। पर मुंहिंजे चैनल खे केरु सब्सक्राइब नथो करे, अलाए छो। ॿिन्हिनि जा चैनल सब्सक्राइब कंदे देरी कोन था कनि। मुंहिंजे चैनल खे अलाए छो सब्सक्राइब नथा कनि, पर जंहिंजो चैनल आहे उनखे जल्द में सब्सक्राइब कनि था। वॾे माण्हुनि खे सब्सक्राइब करण में देरी कोन था कनि, पर असांजे चैनल खे सब्सक्राइब छो नथा कनि। पर असांजे चैनल खे सब्सक्राइब करण में हुननि खे कुझु बि कोन थो थिए, उन्हनि जो ख़र्चु त यार कोन थो थिए। पर असांजे चैनल खे सब्सक्राइब करे छॾियो, लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो। पर असांजे चैनल ते 25 सब्सक्राइबर आहिनि, वधीक सब्सक्राइबर कोन्हे। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, असां अव्हांजे चैनल खे सब्सक्राइब करियूं, पोइ असांखे सपोर्ट कयो, असांजा चैनल मथे वञनि। सही आहे न? असांजे चैनल खे छो सब्सक्राइब कोन था करियो? असां वीडियो था ॾियूं, जहिड़ियूं वीडियो अॻियां माण्हू था ठाहिनि ओड़ियूं असां था ठाहियूं, पर असांजे चैनल ते सब्सक्राइबर अलाए छो आहिनि ई कोन। पर महिरबानी करे असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो। पर असांजी वीडियो ते न लाइक आहे, न कमेंट आहे, न शेयर आहे। वधि मां वधि 2 कमेंट, 25 सब्सक्राइबर आहिनि, पर असां कहिड़ो ॾोह कयो आहे? ॿिन्हिनि जा चैनल सब्सक्राइब कंदे देरी कोन था कनि। ॿिन्हिनि जा सब्सक्राइबर ॾिस त अलाए केतिरा सब्सक्राइबर आहिनि, 20-20 हज़ार सब्सक्राइबर आहिनि। असांजा 100 सब्सक्राइबर बि कोन था थियनि, अलाए छा आहे? पर असांजे चैनल खे को सब्सक्राइबर ई नथो करे। असांजे चैनल खे सब्सक्राइब करियो, लाइक करियो, कमेंट करियो, शेयर करियो। पर मां ही वीडियो बि रखी, ही लिखियो पियो आहे माए फुल वीडियो, इन ते बि मूं रखियो हो त मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, पर माण्हुनि मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब नाहे कयो। मूं वरी बि ही वीडियो बि रखी आहे माए अमानुल्लाह बोज़दार, इहा वीडियो मूं रखी आहे मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब करियो, पर मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब छो नथा कयो? मां तव्हांखे ॿुधाए रहियो आहियां। हाणे मिलूं था अॻी वीडियो में। उमेद आहे मुंहिंजे चैनल खे तव्हां सभु सब्सक्राइबर कंदा। उमेद आहे, हलूं था अॻी वीडियो में। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।